टिन क़ौमी अवामी तहरीक पारां कड़ियो गैर शहर में गुज़िरियल 3 सालनि खां कॉलेज जी इमारत जो कमु बंदि हुजण ख़िलाफ़ ऐं सिविल अस्पताल खे एम्बुलेंस न मिलण ख़िलाफ़ उन खां अलावा तलहार शहर में हथरादू लोड शेडिंग गैस जी लोड शेडिंग ख़िलाफ़ अॼु क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन सरापा एहतिजाजनि हिननि अॼु शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि तां रैली कढी हिन वक़्तु बुख हड़ताल जी कैंप ते पहुता आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं। तलार में गैस जी लोड शेडिंग ऐं काफ़ी तलार शहर जा सिविल सोसाइटी दोस्त जेके त बुख हड़ताल ते वेठल आहिनि, असां उन जी हिमायत में ही रैली कढी आहे। ऐं ॿियो कड़ियो गांवर में एम्बुलेंस न हुअण जे करे उते मरीज़ काफ़ी टाइम खां वठी तड़पनि था ऐं उन्हनि में रिक्शा गाॾियुनि में मोटरसाइकिलनि ते खणी करे उहो रस्ते में ई दम ॾेई था वञनि। ऐं ॿियो उते जेको कॉलेज आहे काफ़ी टाइम खां वठी दरबदर पियो आहे ऐं हिकु त तइलीम असांजी हूं बि तबाह आहे सिंध जी, ऐं ॿियो जेके कॉलेज ऐं स्कूल जेके ठहनि पिया उन जे लाइ बि इहे आज़ार आहिनि, उहे कमु अध में छॾिया विया आहिनि। असीं सिंध हुकूमत खां इहो मुतालबो था करियूं त कड़ियो गांवर में एम्बुलेंस ऐं कॉलेज फ़ौरन बहाल कयो वञे ऐं तला ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां बि इहो मुतालबो करियूं था त फ़ौरन सिंध लेवल ते जेका गैस जी लोड शेडिंग आहे उनखे सिंध हुकूमत खे पंहिंजो हिसे जो गैस ॾिनो वञे। असांजो पुरअमन एहतिजाज तलार में अण ऐलानियल गैस जी लोड शेडिंग ऐं कड़ियो गंवर जेको आहे कॉलेज जेको तक़रीबन 10-12 साल खां वठी उनजो कमु हले पियो, जेको हींअर उहो रुकिजी वियो 5-6 साल खां वठी कड़ियो गंवर जो कॉलेज मुकमल न थी सघियो। असांजी तइलीम हथु वठी तबाह कई पई वञे। ऐं ॿियो इहो त कड़ियो गंवर में काफ़ी एहतिजाजनि बावजूदि सिविल अस्पताल खे जेका एम्बुलेंस न ॾिनी पई वञे, उते तेल कंपनी जेको आहे किरोड़नि रुपयनि जो रोज़ाने किरोड़नि रुपयनि जो तेल कढियो पियो वञे, पर हिकिड़ी 5-8-10 लख रुपए वारी एम्बुलेंस बि उते जे माण्हुनि खे मुहैया नथी कई वञे। मुसलसल 2 साल थिया आहिनि, 2 साल खां वठी हू कड़ियो गंवर जी एम्बुलेंस लाइ उते एहतिजाज कया पिया वञनि, बदीन में एहतिजाज कया पिया वञनि, तलार में एहतिजाज कया पिया वञनि, पर इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरनि। हीअ असांजो अॼु पुरअमन एहतिजाज रैली क़ौमी अवामी तहरीक जे सॾ ते तलहार ख़ुसूसन बदीन ज़िले में गैस जी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ ऐं कड़ियो गंवर खे कॉलेज ऐं एम्बुलेंस न ॾियण जे ख़िलाफ़ हीअ असांजो अॼु पुरअमन एहतिजाज आहे। दोस्तो, असां 40 सालनि खां कड़ियो गंवर में तेल ऐं गैस निकिरे पियो, पर अफ़सोस असांखे का बि बुनियादी सहूलियतूं मुयसर न आहिनि। असां वटि न सिहत जे लाइ इस्पताल आहे, न इस्पताल में एम्बुलेंस आहे, न असां वटि तइलीमी इदारा आहिनि। हिननि जो इहो मुतालबो आहे त कड़ियो शहर ऐं उन सां गॾोगॾु तलहार शहर में जेके गैस जी लोड शेडिंग आहे उहा ख़तमु कई वञे ऐं फिलफोर एम्बुलेंस ऐं कॉलेज जो कमु जारी कयो वञे। कैमरामैन मोहम्मद याकूब खोसा सां गॾु आउं मोहम्मद सिद्दीक़ थेबो, टाइम न्यूज़ तलहार।